जय झूलेलाल ॿारो। अॼु पाण मिट माइटनि जे बारे में पढ़ंदासीं। ऐं तव्हांखे सिंधी नालनि सां गॾु गॾु हिंदी ऐं अंग्रेज़ी नाला बि ॿुधाए छॾींदसि। पुठ खे हिंदी में बेटा ऐं अंग्रेज़ी में सन चइबो आहे। हिन खे पाण हीअं बि चई था सघूं, सन खे सिंधीअ में पुटु चइबो आहे। धीअ माने डॉटर या बेटी, माउ माने माँ या मदर, पीउ माने फादर और पिता। पीउ खे ॾाॾो चइबो आहे। ॾाॾो माने ग्रैंडफादर, पैटर्नल ग्रैंडफादर और दादा। पीउ जी माउ खे ॾाॾी चइबो आहे। ॾाॾी माने दादी और पैटर्नल ग्रैंडमदर। माउ जे पीउ खे नानो कोठबो आहे। नानो माने नाना या मैटरनल ग्रैंडफादर। माउ खे नानी कोठबो आहे। नानी माने नानी और मैटरनल ग्रैंडमदर। पीउ जे भाउ खे चाचो चइबो आहे। चाचो माने पैटर्नल अंकल और चाचा। चाचे जी ज़ाल खे चाची कोठबो आहे। चाची माने चाची या पैटर्नल आंट। माउ जे भाउ खे मामो चइबो आहे। मामो मीन्स मैटर्नल अंकल और मामा। मामीअ जी ज़ाल खे मामी कोठबो आहे। मामी मीन्स मैटर्नल आंट और मामी। पीउ जी भेण खे फुफी चइबो आहे। फुफी मीन्स बुआ और पैटर्नल आंट। फुफीअ जे घोट खे फुफड़ कोठबो आहे। फुफड़ माने फुफड़ और पैटर्नल अंकल। माउ जी भेण खे मासी चइबो आहे। मासी और मैटर्नल आंट। मासीअ जी घोट खे मासड़ कोठबो आहे। मासड़ माने मासो, मासू, मौसाजी या मैटर्नल अंकल। अॼु जे लाइ बसि एतिरो ई। जय झूलेलाल।